सदर सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस 2024 जी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना जी मंजूरी बैदि प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस सदर आसिफ अली ज़रदारी खे उमाणियो वियो हो। सदर जी मंजूरी बैदि ऑर्डिनेंस सां सुप्रीम कोर्ट में केस मुक़रर करण जे हवाले सां चीफ जस्टिस जा इख्तियार वधी वेंदा। चीफ जस्टिस, सीनियर जज ऐं चीफ जस्टिस तरफ़ां मुक़रर कयल जज केस मुक़रर करे सघंदा। बेंच अवामी अहमियत ऐं बुनियादी इंसानी हक़नि खे नज़र में रखंदे केस खे ॾिसंदी। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त समूरियूं तरमीमूं ऐं सुधारा अवाम जे मफ़ाद में कया विया आहिनि। अदालती अमल खे वधीक शफ़ाफ़ बणाइण लाइ तरमीमी ऑर्डिनेंस जी ज़रूरत हुई। हाणे जेको केस पहिरियों ईंदो उन जी ॿुधणी बि पहिरियां थींदी। कौमी असेंबली में पीटीआई जो वजूद ही खत्म थी पियो। इलेक्शन तरमीमी एक्ट बाबत कौमी असेंबली जे स्पीकर जी इलेक्शन कमीशन के खत खां पोइ कौमी असेंबली सेक्रेटरीट नई पार्टी पोज़ीशन जारी करे छॾी। नई पार्टी पोज़ीशन में पीटीआई जे समूरन 80 मेंबरनि खे सुन्नी ताक़त काउंसिल जो मेंबर ज़ाहिर कयो पियो। मुस्लिम लीग नून जूं 110, पीपी 59, एमक्यूएम जूं 22 सीटूं, काप लीग 5, आईपीपी 4, मुस्लिम लीग सिया, पीएपी ऐं नेशनल पार्टी जो कौमी असेंबली में हिकु मेंबर। वज़ीर आज़म जी सदारत हेठि फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मामलनि बाबति इजलास। एफपीआर जे समूरन मंसूबे जे 3 धुर खां ऑडिट कराइण ऐं स्मगलिंग जी रोकथाम लाइ वधीक क़दम खणण जी हिदायत। शहबाज शरीफ चयो आहे त ख़ानगी शोबे खे हथी वठाइण हुकूमती तरजीह में शामिल आहे। उगाड़ियुनि में बहितरी सां सोशल सेक्टर में बहितरी ईंदी। एफबीआर जो इन्फोर्समेंट जो निज़ाम ठाहिण वक़्त जो अहम ज़रूरत आहे। सिंध सरकार तरफा हैदराबाद सखर मोटरवे रिथा के सी पैक में शामिल कराइण लाइ कोशिशूं तेज़। वॾे वज़ीर मादल अली शाह जी चीनी काउंसिल जनरल सां मुलाक़ात। सी पैक जे मनसूबनि ते ख़यालनि जी ॾेवट। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हैदराबाद सखर मोटरवे मनसूबे सी पैक प्रोजेक्ट में शामिल कराइण चाहिनि था। हैदराबाद सखर मोटरवे मनसूबो सिंध जो अहम रिथा आहे। इलेक्शन कमीशन मखसूस सीटुनि वारे फ़ैसिले ते फ़ैसिलो न करे सघी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में इलेक्शन कमीशन मेंबर, सेक्रेटरी ऐं कानूनी टीम शरीक। इजलास में मखसूस सीटुनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट जो हुकुम ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर जे ख़त जो जाइज़ो वरितो वियो। कानूनी टीम वधीक वीचार लाइ मोहलत घुरी वरिती। सूमर ते ॿीहर इजलास तलब। सिंध असेंबली जे स्पीकर मखसूस सीटनि बाबति इलेक्शन कमीशन के ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त आज़ाद मेंबर सियासी पार्टी में शामिल थी वञे त ॿीहर पार्टी तब्दील नथो करे सघे। पार्लियामेंट में कानून साज़ी तहत अदालत जे फ़ैसिले ते अमल मुमकिन आहे। इलेक्शन कमीशन कानून जी रोशनी में पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे। केपी जे स्पीकर जो बि इलेक्शन कमीशन के ख़त। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में मखसूस सीटूं अलॉट करण जो मुतालबो। नाअहली ऐं बदनज़मी ते सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध समेत 3 अमलदार मुअत्तल। नोटिफिकेशन जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर नोटिस वठंदे सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध शरीफुल्ला ऐं इलेक्शन कमीशन सिंध जे डायरेक्टर एडमिन अज़हर हुसैन टावरी खे 4 महीननि लाइ मुअत्तल करे छॾियो। इलेक्शन ऑफिसर कराची ख़ुदाबख़्श खे बि मुअत्तल कयो वियो। पीटीआई जे लाहौर में जलसे बाबत दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद। दरख़्वास्त गुज़ार रैली जी इजाज़त लाइ लाॻापियल फोरम सां राब्तो न कयो। हसास इदारनि जी रिपोर्ट की रोशनी में जलसे की इजाज़त न ॾिनी वई आहे। ताज़ो इस्लामाबाद में पीटीआई जे थियल जलसे में
अखबारनि जूं तकरीरूं रिकॉर्ड जो हिस्सो आहिनि। जलसे में अदलिया रियासत मुखालिफ़ तकरीरूं कई वयूं। सरकारी वकील जी अदालत में दलील। लाहौर हाई कोर्ट डीसी के शाम ताईं जलसे की इजाज़त बाबत फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई बैरिस्टर गोहर खान जो मुतबादल ॻोल्हण शुरू करे छॾियो। ज़रियनि मूजिब पार्टी चेयरमैन लाइ बहितर उम्मीदवार न मिलण बैदि बानी मामला पाड़ संभालींदो। असद कैसर पार्टी चेयरमैनशिप संभालण खां इनकार करे छॾियो। पार्टी जूं ज़िम्मेवारियूं असद कैसर ऐं आरिफ अलवी खे ॾिनियूं वयूं आहिनि। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर चूंडिजी वियो। पधिराई मूजिब पाकिस्तान 21हों भेरो इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बणियो। 21हों भेरो बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबरशिप मिलण पाकिस्तान जे किरदार जी अक्कासी आहे। सिंध में बोर्ड सबब 19,800 स्कूल बुरी तरह मुतासिर थिया। वॾे वज़ीर जी सदारत हेठि बरसातुनि दौरान ज़बू थियल स्कूलनि बाबति इजलास में तालीम खाते जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां मुकमल तौर तबाह थियल स्कूलनि जी ॿीहर अॾावत जी हिदायत। संदसि चवणु आहे त कंहिं बि सूरत में ॿारनि जी तालीम मुतासिर न थियणु घुरिजे। तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह ॿुधायो त मुतासिर स्कूलनि में आर्ज़ी बंदोबस्त तहत तालीम ॾिनी पई वञे। कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे पुटु शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 28वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी ऐं पीपी शहीद भुट्टो पारां नौदेरो ऐं गड़ी खुदा बख़्श भुट्टो में क़ुरान ख़वानी इज्तिमाई दुआ घुरण बाद शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी भेटा पेश कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो उसूल पसंद अॻवान हो। हुन कॾहिं बि पंहिंजे क़दरनि ते सौदेबाज़ी न कई। शहीद मुर्तज़ा भुट्टो जी लेगेसी उहा रोशनी आहे जेका ज़ालिम ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ असांजी जिदोजहद में रहनुमाई करे थी। झलमथी बरसां कान्हे तकरार तां बजड़ा कतुल। ॻोठ सारगानी में कान्हे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जे भाउ फतेह मोहम्मद उर्फ फत्ता सारगानी मक्सी खे फायरिंग करे क़तल कयो वियो। मक़तूल नौजवान जे पलाद में बख़्शल मक्सी गोलियुनि जो खाज। फायरिंग में नीगर ज़ख़्मी। वाक़े बैदि धुरिन में छिकताण वधीक तेज़ थी वई।